नाज़रीन, सदर आसिफ अली ज़रदारी सां आज़रबाईजान जे कुदरती वसीलनि ऐं माहौलियात जे वज़ीर मुख़्तार बाबाइफ जी मुलाक़ात थी आहे। सदर तरफ़ां माहौलियाती तब्दीली जे चैलेंज खे मुंहुं ॾियण जे लाइ आलमी कोशिशुनि जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो पियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त माहौल दोस्त टेक्नोलॉजी अपनाइण, वणकारी खे हथी ॾियण ऐं ग्रीन हाउस गैसनि खे घटि ख़ारिज करणो पवंदो। सदर जो चवणु हो त ग्लोबल वार्मिंग ऐं मौसमियाती तब्दीली सां ग्लेशियर्स मुतासिर थी रहिया आहिनि। ग्लोबल वार्मिंग ऐं मौसमियाती तब्दीली पाणी जी खोट जो सबब बि बणिजी रहिया आहिनि। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। सदर आसिफ अली ज़रदारी सां आज़रबाईजान जे कुदरती वसीलनि ऐं माहौलियात जे वज़ीर मुख़्तार बाबाइफ जी मुलाक़ात थी आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी सां आज़रबाईजान जे कुदरती वसीलनि ऐं माहौलियात जे वज़ीर मुख़्तार बाबाइफ जी मुलाक़ात थी आहे। सदर तरफ़ां माहौलियाती तब्दीली जे चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ आलमी कोशिशुनि जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त माहौल दोस्त टेक्नोलॉजी अपनाइण, वणकारी खे हथी ॾियण ऐं ग्रीन हाउस गैसनि खे घटि ख़ारिज करणो पवंदो। सदर जो चवणु हो त ग्लोबल वार्मिंग ऐं मौसमियाती तब्दीली सां ग्लेशियर्स मुतासिर थी रहिया आहिनि। ग्लोबल वार्मिंग ऐं मौसमियाती तब्दीली पाणी जी खोट जो सबब बि बणिजी रहिया आहिनि। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कया इस्लामाबाद में सिंधी न्यूज़ जे ब्यूरो चीफ शाकिर सोलंकी सां। जी शाकिर, अपडेट कजो इन मुलाक़ात जे हवाले सां। जी बिल्कुल, सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी सां आज़रबाईजान जे वज़ीर माहौलियात ऐं कुदरती वसाइल जेको आहे मुलाक़ात कई आहे ऐं सदर मुमलिकत जेको आहे उन सां ॻाल्हाईंदे माहौलियाती तब्दीलीअ जे जेके चैलेंजिस आहिनि उन सां निपटण जे लाइ जेको आहे मुंहुं ॾियण जे लाइ आलमी कोशिशुनि जे ज़रूरत ते ज़ोर ॾिनो आहे ऐं सदर चयो आहे त माहौल दोस्त टेक्नोलॉजी अपनानी पड़ेगी, शजरकारी खे फ़रोग़ ॾियणो पवंदो ऐं ग्रीन हाउस जेके आहिनि उन सां गैसनि जे इख़राज खे जेको आहे उहो कमु करणो पवंदो। ग्लोबल वार्मिंग ऐं मौसमियाती तब्दीली सां जेके आहिनि ग्लेशियर मुतासिर थी रहिया आहिनि। ग्लोबल वार्मिंग ऐं मौसमियाती तब्दीली पाणी जी किल्लत जो जेको आहे उहो सबबु बणिजी रही आहे ऐं सदर मुमलिकत चयो आहे त आज़रबाईजान जेको आहे उमेदु आहे त जेको कोप 29 जे नतीजे में जेको आहे तरक़ी पज़ीर ममालिक जे जेका आहे मौसमियाती तब्दीलियुनि सां मुंहुं ॾियण जे लाइ मालियाती ज़रूरतूं जेके आहिनि उहे पूरियूं थींदियूं ऐं जेको आहे उहा जेका कॉन्फ्रेंस आहे आज़रबाईजान जी जेका आहे उहा 29 कॉन्फ्रेंस जी मेज़बानी आज़रबाईजान कंदो ऐं इन सां जेको आहे उहो मालियाती जेके ज़रूरतूं आहिनि मौसमियाती तब्दीली सां मुंहुं ॾियण जे लाइ उहे तरक़ी पज़ीर मुल्कनि जूं पूरियूं थींदियूं। ठीकु आहे शाकिर, इन हवाले सां अपडेट करण जे लाइ वॾी महिरबानी अवां जी।